इन्हनि जे लेखे त मुला चरिया आहिनि। स्कूल बंदि कंदासीं, कॉलेज यूनिवर्सिटियूं, पोइ मदरसनि खे छड़ो न्यापो ॾींदासीं त हाणे तव्हां बंदि कयो, पोइ हे बि हलिया वेंदा। इन्हनि खे इहा ख़बर न आहे त जिते तव्हीं पढ़िया हो उते असां मुला उस्ताद हुआसीं। मौलाना पहिरें ॾींहुं चयो त चंडे ॿार जा पेर पींगे में सिधरा नज़र ईंदा आहिनि, सुम्हारे ॾिसूं त डुल मथां। उहो हुयो, हे भुलिजी न पियो। मौलवी असांजा वाइज़ में चवंदा आहिनि त ख़ातम नबी जे लफ़्ज़ में भुलिजी पियो, भुलियो न हो। इहो हिन जो पहिरियों पेपर हो। जन हिन खे पैसा ॾिना, जन हिन खे मोकिलियो, उन्हनि पहिरीं कापी इहा ॾिनी हुअसि त हितां तुंहिंजो पेपर शुरू थींदो जो इन जुमिले खे तूं अहिड़ो कजाए जो माण्हू बि न सम्झनि ऐं लफ़्ज़ चॿाड़िजी वञे। हूअं को अंधो आहे या चवियो आहे या चूत आहे या को गिदरा विकिणंदो हो जो हिते अची करे मुंझो। असां वरी चवंदा मुछी पियो, न आयुसि अचेसि पियो पर अंतर कारो होसि। ये वरी असांजा सूफ़ी 2800 मणे जी तस्बीह 1000 मणे जी ॼण मेह जो ज़ंजीरा ई मस्जिद में टथा पिया आहिनि। ॼण कमंद जी ट्राली कादरपुर जे शुगर मिल में ॿाहिरि टही पई आहे। इमरान हुयो त भलो, पर मुला बि कंहिंखे सहन कोन था। असांजो खपे ॾाॾे जो जहिड़ो छा ऐं तवजो आयल कोन्हे। मौलवी ऐं मदरसनि वारा त पहिरें ॾींहुं धकु खणी आहे। वॾो धकु हिननि तबलीग वारनि खे हयो त किरोना आहे इन्हनि में, बंदि करे छॾियो। मर्कज़ तबलीग जा सेंटर करे छॾियो। वाह मौलाना फज़लुर रहमान, तुंहिंजे जुरियत खे सलाम आहे, तुंहिंजे जुतियुनि जे मिटीअ खे सलाम आहे जे तबलीग वारनि जो पहिरियों दिफ़ा कयो ऐं रैलियूं ऐं जुलूस ऐं धरणा हणी करे इहो भाव बि ख़त्म कयईं ऐं ड्रेज बि हले वियो। छाजी हुई किरोना, छा हुयो कुझु, हलो सभु घुमो फिरो ऐं मदरसा बि खोलियो। अॼु ॾींहं त हिन उम्मत ते थोरो आहे त असांजे आलमनि जो